Welcome to Time News Studios. You are watching 5 p.m. Bulletin. कराची में इसराइल नामंजूर मिलियन मार्च में JUIF जे वॾे में अॻवाननि ऐं कारकुननि जी शिरकत। सोराबकोट खां निकितल मार्च जा काफ़िला मज़ार क़ायद पर तैयार थियल स्टेज ते पहुचण जो सिलसिलो जारी। मार्च मंज़िल ते पहुचण बाद मौलाना फज़लुर रहमान, अॻूणो वज़ीर आज़म शाहिद काका अब्बासी ऐं ॿिया अॻवान ख़िताब कंदा। सूबाई वज़ीर सईद गनी ऐं वक़ार महदी पीपल्स पार्टी जी नुमाइंदगी कंदा। परॾेही फंडिंग केस जे अवामी सतह ते कार्रवाई नथी हलाए सघे। इएं करण सां स्क्रूटनी कमेटी खे पंहिंजो कमु करण में ॾुखियाणियूं पेश ईंदियूं। इलेक्शन कमीशन परॾेही फंडिंग केस बाबति वज़ाहती बयान जारी करे छॾियो। इलेक्शन कमीशन चयो आहे त स्क्रूटनी कमेटी जो अख़्तियार ऐं मनसब JIT वारो आहे। परॾेही फंडिंग जहिड़नि हसास ऐं अहम केसिस ते तबसरनि खां पासो कयो वञे त जीअं जल्द ऐं शफ़ाफ़ फ़ैसिलो थी सघे। इलेक्शन कमीशन PTI ख़िलाफ़ परॾेही फंडिंग केस जे दरख़्वास्त गुज़ार अकबर एस बाबर जे इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। अकबर एस बाबर ऐं संदसि वकील ते स्क्रूटनी कमेटी खे दबाव में आणण जी कोशिश ऐं कम में मुदाख़लत जा इल्ज़ाम। अकबर एस बाबर जे इल्ज़ामनि ते वज़ाहत जारी कंदे इलेक्शन कमीशन चयो त अकबर एस बाबर ऐं संदसि वकील स्क्रूटनी कमेटी जे कम में मुदाख़लत करे कमेटी खे दबाव में आणण जी कोशिश करे रहिया आहिनि। फॉरेन फंडिंग केस जो है वो अहमियत इख्तियार कर जाएगा और पानामा 2 बनेगा। मौलाना साहब मेरे पीर भाई हैं, वैसे ही मुश्तइल हुए हुए हैं। मौलाना फजलुर रहमान सबसे ज्यादा खसारे में रहने वाले सियासी शख्सियत होंगी, लेकिन एक खबर उनको जरूर देना चाहता हूँ कि ये सारे इनके मामलात जो हैं अल्टीमेटली फजलुर रहमान साहब आपके खाते में पड़ने जा रहे हैं। आप नुकसान में रहेंगे। ये बड़े समझदार लोग हैं, पहले भी आपसे हाथ हुआ, अब भी आप हाथ होगा। वो वहाँ शामे गरीबा मना रहे थे और ये यहाँ जश्न मना रहे थे उमरकोट में चार्टर्ड प्लेन में। तो मैं तो उससे खुश हूँ बिलावल से। आप जलते हैं सारे। एक पासे इलेक्शन कमीशन आॾो शामे ग़रीबा हुई त ॿिए पासे पीपल्स पार्टी उमरकोट में जश्न मल्हाए रही हुई। तव्हां सभु बिलावल सां सड़ो था, पर आऊं बिलावल मां ख़ुशि आहियां। वफ़ाक़ी गृह वज़ीर शेख रशीद चयो आहे त परॾेही फंडिंग केस जल्द पानामा 2 बणिजंदो। PDM जा समूरा मामला मौलाना फज़लुर रहमान जे खाते में ईंदा ऐं खेसि नुक़सानु थींदो। ही सियाणा माण्हू आहिनि। मौलाना सां पहिरीं बि धोखो थियो, हाणे बि धोखो थींदो। मौलाना फज़लुर रहमान मिड़ई इश्तिहाल में आहे ऐं हू सभ खां वधीक खसारे वारी शख़्सियत हूंदो। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान शेख रशीद चयो त नैब गृह वज़ारत जे मातहत नाहे। नैब ऐं मुराद अली शाह पाण बि ॼाणनि। MQM सां सॼी ज़िंदगी सुठो वास्तो रहियो आहे। वक़्तु न हुजण सबबि हिन भेरे मुतहदा वारनि ॾे न वेंदुसि। वफ़ाक़ी सरकार बिजली 1 रुपयो 95 पैसा महांगी करण जो ऐलान करे छॾियो। बिजली जे अघनि में वाध लाइ न्यापरस्त राब्तो करण जो फ़ैसिलो। वफ़ाक़ी वज़ीर उमर अयूब ऐं असद उमर चयो आहे त हुकूमत रुगो 23% बिजली महांगी कई आहे। माज़ी जी हुकूमतुनि अवाम खे रिलीफ ॾियण लाइ को बि कमु न कयो। मौजूदा हुकूमत बिजली जी मद में अवाम खे रिलीफ ॾियण लाइ सब्सिडी ॾींदी। कराची ऐं हैदराबाद सूदो सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में कोरोना वधण लॻो। SOPs ते अमल दरामद बि नज़रअंदाज़। माहिरनि जो चवणु आहे त जनवरी महीने जी 20 ॾींहनि दौरान सिंध अंदरि कोरोना जी शरह में रिकॉर्ड इज़ाफ़ो थियो आहे। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त वॾनि शहरनि में केसिस वधण जो कारण आबादी जो तनासुब वधीक हुजणु आहे। सभु मास्क पाइनि ऐं हथ धोइनि त वबा खां बचण लाइ किरदारु अदा करे सघिजे थो। ख़ैरपुर जो EDO हेल्थ डॉक्टर अब्दुल सत्तार पुलपोटो कोरोना विघे लाॾाणो करे वियो। हलाल अहमद अस्पताल जो कंसल्टेंट फिजिशियन डॉक्टर असलम शाह बि कोरोना विघे फौत। डॉक्टर असलम शाह खे कोरोना सबबि कराची जी साउथ सिटी अस्पताल में दाख़िल कयो वियो हो।
हुकूमत कौमी बचत स्कीम्स में नफ़े की शरह में वाध करे छड़ी। रेगुलर इनकम सर्टिफिकेट से नफ़े की शरह 8 में वधाए 9% कई वई। डिफेंस सेविंग सर्टिफिकेट से नफ़े की शरह 9.4% मुक़रर। बहबूद सेविंग सर्टिफिकेट से नफ़े की शरह 10.3 में वधाए 11.3% कई वई। वफ़ाक नाणे खाते स्कीम्स में नफ़े की शरह अॼु खां लागू करण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। सुदसमा बाबत कौमी असम्बली की स्टैंडिंग कमेटी वफाकी वज़ीर शिबली फराज की मुखालफत नायब चेयरमैन के तलब करण वारो फ़ैसिलो वापस वठी छॾियो। कमेटी के इजलास में चेयरमैन जावेद लतीफ़ चयो त वफाकी वज़ीर ख्वाहिश ते नायब चेयरमैन की नुमाइंदगी तलब करियूं था। नायब जो नुमाइंदो मुतमइन न करे सघियो त चेयरमैन के तलब करणो पवंदो। वफाकी वज़ीर शिबली फराज चयो आहे त नायब चेयरमैन के तलब करणो आहे त पोइ ब्रॉडशीट के ॿियनि किरदारनि खे बि घुरायो। सुभाणे खां कमेटी अॻूणे वज़ीर आज़म खे बि तलब करे सघे थी। अपोज़िशन जो मक़सद नायब ते दबाव विझणु आहे। ब्रॉडशीट मामले ते जांच कमेटी जो नोटिफिकेशन जल्द जारी कयो वेंदो। सिंध हाई कोर्ट में सदर जूं भट्टियूं में ज़्यादती बाद क़त्ल थियल मोनिका लाड़िक के केस बाबत अॻभराई रिपोर्ट पेश। चीफ जस्टिस तरफां वरतल पाण मुरादी नोटिस से ॿुधणी दौरान IG सिंध मुश्ताक महर, DIG सखर फिदा मस्तोई ऐं SSP खैरपुर अमीर सऊद मक्सी पेश थिया। रिपोर्ट में पुलिस चयो आहे त मोनिका लाड़िक के केस में मुलविस जवाबदार अब्दुल्ला ॾोह जो एतराफ़ करण सां गॾु पंहिंजे साथियुनि जा नाला ॿुधाया हुआ। जवाबदार के साथियुनि खे गिरफ़्तार करण की कोशिश कई पई वञे। अदालत पुलिस की रिपोर्ट पेश थियण बाद मोनिका लाड़िक केस बाबत वरतल पाण मुरादो नोटिस मोकिलाए छॾियो। सखर म्यूनिसिपल कॉर्पोरेशन में गैर कानूनी तरक्कियुनि जे इंकशाफ बाद नायब हरकत में अची वियो। नायब सखर मामले की जांच शुरू कंदे सखर की म्यूनिसिपल एडमिनिस्ट्रेशन के लेटर्स जारी करे छॾियो। म्यूनिसिपल इंतजामिया खां मुबैना गैर कानूनी तरक्कियुनि बाबत रिकॉर्ड तलब। ज़रियनि मूजिब नायब तरफां जारी कयल लेटर में 2005 खां पोइ तरक्की माणींदड़ मुलाज़िमनि जा दस्तावेज़ तलब कया विया। मुलाज़िमनि खे मिलंदड़ पघार ऐं ॿियनि रियायतनि जो रिकॉर्ड बि पेश करण जी हिदायत। नायब तरफां म्यूनिसिपल जे रिटायर्ड मुलाज़िमनि जो बि रिकॉर्ड तलब। यो सरासर नाइंसाफ़ी आवाम सां प्लाट कपाए वरी वठणदा अचनि। तव्हांखे अलाह साईं पुॼे बराबरि असांखे। जामशोरो भरसा गोठ समत बुगटी में गैर कानूनी कब्जा छॾाइण लाइ ऑपरेशन दौरान अमलदारनि ऐं ॻोठाणनि में चकरियूं। पुलिस की लठबाज़ी ऐं चकरियुनि दौरान 8 ॻोठाणा ज़ख़्मी। इंतज़ामिया जो चवणु आहे त अदालती हुकुम ते कब्जा छॾाइण लाइ ऑपरेशन कयो त ॻोठाणनि हमिलो कयो। कब्जा मुकमल तौर ख़त्म थियण ताईं ऑपरेशन जारी रखियो वेंदो। ॻोठाणनि दाहियो आहे त उहे सालनि खां हिते रहनि था। बाअसर माण्हुनि जी चुर्च ते खेनि अजनि खां महरूम कयो पियो वञे। सिंध हाई कोर्ट दराजा शरीफ में सचल सरमस दरगाह वटि क़ाइम कब्रिस्तान सूदो सूबे में समूरनि कब्रिस्ताननि तां कब्ज़ा छॾाइण जो हुकुम ॾेई छॾियो। दराजा शरीफ में कब्रिस्तान ते कब्ज़ो छॾाइण लाइ रेंजर्स खां मदद वठण जो हुकुम। अदालत विंग कमांडर शहबाज रेंजर्स ऐं SSP खैरपुर खे कब्रिस्तान तां कब्ज़ो छॾाइण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध हाई कोर्ट सखर बेंच में कब्रिस्ताननि ते कब्ज़े वारे केस ते ॿुधणी दौरान दरख़्वास्त गुज़ार जे वकील चयो त कब्ज़नि सां गॾु कब्रिस्ताननि में गटर जो पाणी छोड़ कयो वञे थो। माण्हुनि कब्रिस्ताननि ते कब्ज़ा करे घर ऐं दुकान ठाहे छॾिया आहिनि। तव्हां वटि एंट्री टेस्ट वठण जी सलाहियत ई नाहे। टेस्ट में एतिरी गड़बड़ कई अथव। ब्लंडर्स करण खां पोइ चओ था त शागिर्द इस्लामाबाद वञनि। तव्हां शागिर्दनि जो मुस्तक़बिल तबाह करे छॾियो। सिंध हाई कोर्ट तरफ़ां PMC मथां कावड़ जो इज़हार। मेडिकल इदारनि में दाख़िला लाइ थियल एंट्री टेस्ट में बेज़ाब्तियनि वारे केस ते ॿुधणी दौरान PMC जे वकील तरफ़ां सवालनामे में 14 सवाल आउट ऑफ सिलेबस हुजण जो एतराफ़।
वकील जो चवणु हो त इंटरनेट ते ग़लति लिस्ट अपलोड थी वई हुई जेका दरख़्वास्त गुज़ार शागिर्द वटि आहे। जस्टिस मोहम्मद अली मज़हर मार्क्स ॾींदे चयो त मुल्की तारीख़ में पहिरियों भेरो थियो आहे जो सभिनी खे 14 मार्क्स ॾिनियूं वयूं आहिनि। जेकॾहिं इहे मार्क्स सिंध सरकार ॾे हा त ख़बर नाहे सॼे मुल्क में छा थिए हा। अदालत 3 ॾींहनि अंदरि शागिर्दनि जो रिकॉर्ड इस्लामाबाद मां घुराए नतीजनि जी तस्दीक़ कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। 7 साल गुज़री वञनि था पर गुम थियल माण्हू बाज़ियाब नथा कराए सघो, कहिड़नि धंधनि में लॻा पिया आहियो। सिंध हाई कोर्ट गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी बाबति केस में पुलिस ऑफिसरनि ते कावड़ जो इज़हार कंदे चयो त 10 IG तब्दील थी विया पर गुम थियल माण्हू बाज़ियाब न थिया। पुलिस ऑफिसर्स खे गुम थियल माण्हुनि जी परवाह ई नाहे। ॿुधणी दौरान गुम थियल रियासतुल्ला ऐं ॿियनि शहरियुनि जी वारसनि लुड़क लाड़ींदे दाहियो त 7 JITs जुड़ियूं पर असांजा प्यारा घर वापसि न आया। अदालत गुम थियल माण्हुनि खे फौरी तौर बाज़ियाब कराइण जो हुकुम ॾींदे पुलिस खां अॻु भराई रिपोर्ट तलब करे वरिती। FIA खां गुम थियल माण्हुनि जी ट्रेवल हिस्ट्री बि तलब। जाम नवाज़ अली वासी ड्राइवर खे 3 महीननि खां कहिड़े ॾोह में क़ैद कयो वियो आहे। सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच जाम नवाज़ अली पुलिस तरफ़ां ड्राइवर खे खंभे गुम करण वारे केस में एडिशनल IG हैदराबाद खे तलब करे वरितो। एडिशनल IG हैदराबाद खे 16 फरवरी ते खंभे गुम कयल ड्राइवर सां गॾु अदालत में पेश थियण जो हुकुम। ॿुधणी दौरान DSP जाम नवाज़ अली चयो त ड्राइवर अब्दुल सत्तार खे गिरफ़्तार न कयो आहे, खेसि बाज़ियाब कराइण लाइ मोहलत ॾिनी वञे। अदालत जाम नवाज़ अली पुलिस जी इस्तदा रद्द कंदे चयो त हाणे का बि मोहलत न ॾिनी वेंदी। कराची में ज़ैन आफंदी के कत्ल केस में अग भराई। पुलिस चनेसर ॻोठ ऐं महमूदाबाद में कार्रवाई दौरान गिरफ़्तार थियल 4 जवाबदारनि खे मक़ामी अदालत में पेश करे छॾियो। अदालत जवाबदारनि खे 4 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। जवाबदारनि में दुर मोहम्मद, इमरान ऐं फैज़ान शामिल। केस जी जांच ऑफिसर जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदारनि खां जांच जारी आहे। सदन निशानदही ते छापा बि हयां पिया वञनि। अदालत तरफ़ां जांच ऑफिसर खे ईंदड़ ॿुधणी ते अॻु भराई रिपोर्ट पेश करण जो हुकुम। सिंध मदरसातुल इस्लाम जे बानी हसन अली आफंदी जे पोटे ज़ैन आफंदी खे 6 जनवरी ते क़त्ल कयो वियो हो। फैसलाबाद में पुलिस एहलकारनि मामूली ॻाल्हि तां इंसानियत जा लीका लताड़े नौजवान खे क़त्ल करे छॾियो। शुरूआती जांच रिपोर्ट मूजिबि नौजवान वकास अहमद जी कार जो टायर ASI जे पेर ते चढ़ी वियो। एहलकारनि बंदूकूं सिधियूं कयूं त नौजवान ख़ौफ़ में अची गाॾी भॼाई, जंहिं बाद पुलिस पीछो कंदे कार खे रोकियो। एहलकारनि नौजवान खे कार मलाहे क़त्ल करे छॾियो। जांच रिपोर्ट बाद 4 पुलिस एहलकार गिरफ़्तार। नौजवान जे क़त्ल केस दाख़िल। पंजाब जे वॾे वज़ीर वाक़े जो नोटिस वठंदे IG पंजाब खां रिपोर्ट तलब करे वरिती। उस्मान बुज़दार चयो आहे त कानून में सिक्योरिटी एहलकारनि खे कानून हथ में खणण जी का बि इजाज़त नाहे। बख्शापुर भरिसां हथायल औरत जी लाश जी मुस्मात बख्तावर ख़ातून तौरु सुञाणप। औरत काहिणी जी तहमत में मुड़ुस हथां क़त्ल थियण जो इंकशाफ। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार गुलाम सरवर डोमकी पंहिंजी घरवारी ते बंदूक जफ़ायर करे फ़रार थी वियो। वाक़े जो केस दाख़िल थियण बाद वधीक कार्रवाई कई वेंदी। खैरपुर नाथन शाह भरिसां इंडस हाईवे ते तेज़ रफ़्तार कोच जे टक्कर में मोटरसाइकिल सवार नौजवान फौत। हादसे बाद कोच ड्राइवर फरार। हादसे बाद मचरल माण्हुनि कोच खे ॿाहिरि ई छॾी। फौती नौजवान अस्पताल में ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। अमरीकी सदर जो बाइडन हलफ़ खणण खां पोइ मुस्लमान मुल्कनि मथां सफ़री पाबंदियूं ख़तमु करणु सूधो 15 सदारती फ़रमाननि ते सहियूं करे छॾियूं। पेरिस माहौलियाती मुआहदे जी बहाली ऐं अमरीका जी समूरनि वफ़ाक़ी मिल्कियतनि में मास्क लाज़मी तौरु पाइण वारा बिल्स बि मंज़ूर। नलतर में चेयरमैन ज्वाइंट चीफ्स ऑफ स्टाफ अल्पाइन स्की क्लब में गिलगित बल्तिस्तान स्काउट्स फतह माणे वरिती। वकार जूनियर्स तरफ़ां सलालम ऐं जाइंट सलालम कैटेगरीज़ में शानदार कारकर्दगी जो मुज़ाहिरो। वकार जूनियर्स हिकु सोन ऐं चांदी जा बिला पंहिंजे नाले करे वरिता।
अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु मां